वारा में झूपड़ियुनि में ज़िंदगी गुज़ारींदड़ गदागर जोगी ख़ानदान पंहिंजे पुट खे ख़ानगी स्कूल में दाख़िला वठी ॾेई तालीम शुरू कराए छॾी आहे। संदनि चवणु आहे त सालनि खां पिनी खाऊं था, पंहिंजो घर बि नाहे, औलाद खे पढ़ाइण जो पको पह कयो आहे। वारा शहर जे खंडो रोड ते झूपड़ियुनि में ख़ादिम जोगी ऐं मलूका जोगी पंहिंजे 6 वरनि जे पुट सजाद जोगी खे शहर जे ख़ानगी स्कूल में दाख़िला वठाए ॾिनी। ख़ादिम ऐं संदसि घरवारी मलूका जोगी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान चयो त जोगी बिरादरी सवें सालनि खां शहरनि मां ख़ैरात वठी घर जो चरखो हलाइण ते मजबूर आहे। पंहिंजी औलाद खे पिनण खां बचाइण लाइ बहितर तालीम ॾियारण जी कोशिश करे रहिया आहियूं। उन्हनि चयो त संदनि ख़्वाबु आहे त संदनि औलाद तालीम पिराए कामयाब थी पंहिंजो घर वठे ऐं सुखी ज़िंदगी गुज़ारे। ईंदासीं असां चवंदा त हाणे तब्दीली आहे, तव्हां ॾिसो था पाण। असां चवंदा त असां जेको आहे सो असांजी जेका औलाद आहे, असां इन था चऊं त असां सुभाणे मरी वञूं त असांजी औलाद बि पिने। असां चवंदा त असांजी औलाद कंहिं मंज़िल ते हले, सॼी उमिरि असांजा वॾड़ा बि जेके आहे झूपड़ियुनि में मरी आहे। इन्हनि में असां चवंदा त असांखे बि पंहिंजो घर हुजे ऐं असांजा ॿचिड़ा पढ़नि आबादी कनि ऐं हुन सां अलावा का नौकिरी में अचनि। असां इन था चयूं त असांजा माना ॿचिड़ा जेके असां जीअं माना गदागारी करे रहिया आहियूं, असांजा ॿचा ईअं न पिननि। असांजो इहो ख़्वाबु आहे, न असांजो पंहिंजो घरु आहे न घाट आहे। सॼी ज़िंदगी असांजी वई आहे, असांजो पंहिंजो प्लाट बि न आहे, असां घर सां बेघर आहियूं। सही आहे, असांजो न डर आहे, असां न त पर असांजी औलाद सुखी थिए। इन खे ॾिस पढ़ायूं, उन्हनि जो प्लाट पंहिंजो हुजे, घर पंहिंजो हुजे, घर घाट वारा हुजनि। सुभाणे ईअं न चए त असां माउ पीउ अहिड़ा आहिनि असांखे सुखियो साह न खणणु ॾिना। असां चऊं असां पाण सुखियो न साह खायूं त इन्हनि खे सुखियो साह मिले। नीगर जे वालदैन जो चवणु हो त औलाद खे पढ़ाइण ते ख़र्च अचे थो, जंहिं करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। साईं बसि जेका बि तकलीफ़ ईंदी असां पिनऊं त हूअं बि था, असां पंहिंजे पेट खे बि पाटो ॾेई मानी न बि खाधीसीं, को फ़र्क़ु नथो पए। असां पंहिंजे निंड खे पढ़ाईंदासीं। असां इहो ई चाहियूं था त हिनखे नौकिरी का न मिलंदी त भला किथे जेको आहे सो प्राइवेट में बि हज़ारे माना नौकिरियूं आहिनि, जंहिंमें किथे मुंशीगिरी कंहिं सेलर ते कंहिं पेट्रोल ते बि पंहिंजो वक़्तु गुज़ारींदो। ईअं न चए त असांजो बाबो साईं असांजे लाइ कुझु न करियो, पाण त पिनी मरी वियो, पर असांखे पंज अखर पेट में हुजंदा त असां हींअर गदा न कयूं, असांखे रोज़ी ते कयूं। असां इहो था चाहियूं। निगरान वॾे वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील आहे त संदनि औलाद खे सुठे इदारे में मुफ़्त तालीम ॾियारी वञे। नाज़रीन, इन झूपड़ी में रहंदड़ ख़ादिम जोगी ऐं संदसि घरवारी मलूका जोगी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त जेको आहे त हुननि जो ख़्वाहिश आहे त संदनि ॿार जेके आहिनि, टे उन्हनि खे ॿार जेके आहिनि उहे तालीम पिराए कंहिं मंज़िल ते पहुची सघनि। छो त हू दर दर जूं जेके आहिनि तकलीफ़ूं ऐं ठोकरूं खाई करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं हुननि जो हिकिड़ो ख़्वाबु आहे त हुननि जी औलाद जेका आहे त उहा मंज़िल ते पहुचे। हुननि निगरान सिंध सरकार ऐं जेको आहे त वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी खेनि जेको आहे त इजो ॾियारियो वञे ऐं उनखे संदसि औलाद जेको नंढिड़ो जेको आहे उनखे सुठे तालीमी इदारे में तालीम ॾियारे संदनि ख़्वाबु पूरो कयो वञे। कैमरामैन इमखान तुनियो सां गॾु अयाज़ चांडियो, टाइम न्यूज़ वार।